अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आया जो पंहिंजो आज़म में जो पंहिंजो लफ़्ज़ इन करे इस्तेमालु कयो अथमि जो फ़नून ऐं लतीफ़ा सां रिलेटेड हर हिकु माण्हू, पोइ उहो अदाकार हुजे, गुलकार हुजे, फ़नकार हुजे, अदीब हुजे, दानिश्वर हुजे, एक्टर हुजे, डायरेक्टर हुजे, सभु असां पाण में घर भाती आहियूं। पर अफ़सोस सां चवणो थो पए त हिन वक़्तु असां सभु टिड़ियल पखिड़ियल आहियूं। असां में यूनिटी न आहे, असां में ॿधी न आहे, असां में एकता न आहे। पर हाणे असांखे हिकु आवाज़ु बणिजणो पवंदो, हिकु मुठ बणिजणो पवंदो, हिकु गॾु थियणो पवंदो। इन सिलसिले जी कड़ी आहे 22 जून ते आचर वारे ॾींहुं भिटशा जी नगरी में जशन ए मेलुहा, जंहिंमें इलाही सारा फ़नकार, गुलकार, अदाकार, डायरेक्टर, एक्टर, अदीब, दानिश्वर सभु गॾु थियनि था। हीउ सिर्फ़ु जशन न आहे, पर मेलुहा आर्ट सर्कल जो बुनियादी ढांचो ठाहे वेंदो ऐं तमामु जेके बि दोस्त अचनि पिया, अदीब, शाइर, गुलकार, फ़नकार, फ़नून ऐं लतीफ़ा सां रिलेटेड जेके बि माण्हू आहिनि उहे अचनि पिया, उन्हनि में उन्हनि जा उहिदा बि तक़सीम कया था। यादि रखिजो, अचणु न विसारींदव। 22 जून आचर वारे ॾींहुं भिटशा जी नगरी में। यादि रखिजो त 22 जून सभ खां वॾे में वॾो ॾींहुं आहे साल जो। अचो त हिन वॾे में वॾे ॾींहं खे हिकु वॾो ॾींहुं करे ॾेखारियूं। सभु गॾिजी, सभु हिकु आवाज़ थिए, हिकु मुठ थी, वॾे ॾींहं खे वॾो ॾींहुं करे ॾेखारियूं त जीअं असां हर साल इहो ॾींहुं मल्हायूं।